मौजूद आहियूं हिन वक़्तु गड़ीखेरो जी बेगारी पुल ते जिते चौमासे जे बरसातुनि असांजे हिन शहर खे मुकमिल तबाह कयो आहे ऐं उन तबाहीअ में जेकी ऑफिसर आहिनि या जेकी असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि कंहिं बि क़िस्म जो गड़ीखेरो ॾे तवजो न ॾिनो आहे। इन सिलसिले में अॼु जीअं सिंध क़ौमी महाज़ पारां एक ज़बरदस्त रैली कढी वही है और एहतजाज किया वियो आहे त गड़ीखेरो जे जेको आहे बोर्ड मुतासिरीन के रिलीफ ॾिनो वञे ऐं मुख्तियारकार के खिलाफ़ धरणो हयो वियो आहे त उनखे हटायो वञे, डीसी के हटायो वञे, MPA ऐं MNA खां पुछाणो कयो वञे त आख़िर गड़ीखेरो वारनि उन्हनि जो कोड़ो ॾोह कयो आहे। अचो त इन सिलसिले में हिन जुलूस में मौजूद शुरा सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा था चवनि। मां मीडिया वारे जा पहिरियों त मीडिया वारे जो शुक्रगुज़ार आहियूं जेको हिननि असांजो सहूलियत हिन टाइम ते शाहकोट सां रोड रस्ता एॾो बहाल आहिनि। असांजा कम से कम भी 3-4 लाशूं उतां निकिरंदा। एतिरो असां ग़रीबनि वटि न आहे कफ़न जे लाइ जो उन्हनि खे दफ़न कयो। न शहर ॾे रस्तो आहे, महिरबानी करे हुकूमत शाहकोट जो रस्तो बहाल करे। उन खां बाद में असांजो शहर ॻोठ शमीर खान जो भी दौरो करे जेको चौतरफ़ असांखे पाणी में घेरियल आहियूं। असांजा ॿार बचा उते बीमार मलेरिया बुखार वरता असांखे शहर ताईं गड़ीखेरे ताईं भी रस्ता न चौतरफ़ पाणी में असां वेठा आहियूं। हिन टाइम जे मुख्तियारकार सां अची मिलूं था त उन टाइम मुख्तियारकार चए थो सुभाणे ॿिए ॾींहुं दौरो कंदा। उन ॾींहुं जज सां मिलियासीं, जज बि इहो ई ॻाल्हि कयो मां मुख्तियारकार खे चवंदुमि त तव्हांजे शहर जो दौरो कंदो। हिन टाइम न मुख्तियारकार असां वटि आयो, न हिन टाइम तक असां वटि जज साहिबु आयो, न हिन टाइम कोई इदारो अहिड़ो असां वटि आयो। असां इहो ई हुकूमत खां अपील महिरबानी करे शाहकोट खां रस्तो असांजो बहाल करे अनुभव त असांजे शहर खे अची ॾिसां त हिन टाइम तक भी 4 खां 5 फुट ताईं पाणी असां वटि बीठल आहे। इन पाणी जेको आहे एहतजाज करण जो मक़सदु इहो आहे त असांजा जेके रोड रस्ता बंदि कया विया आहिनि उन्हनि खे खोलियो वञे ऐं जेके ग़रीब माण्हू रोड रस्तनि ते वेठा आहिनि उन्हनि खे जेके मुस्तक़ आहिनि उन्हनि खे राशन ॾिनो वञे। उन्हनि जा जेके टेंट आयल आहिनि उहे ॾिना वञनि। मुख्तियारकार राति जे टाइम में जेका फंड हलाए थो असांखे ॿुधाए उहा काॾे करे थो, कंहिंखे मिलियो आहे हिन महिल ताईं कंहिं ग़रीब खे न मिलियो आहे। असां वटि केतिरा ई कंप्लेन आया आहिनि, माण्हू मज़लूम असांखे चवनि था असांजे करे रोडनि ते निकिरो, असां उन्हनि जे करे निकिता आहियूं पर कंहिं महिल ताईं हिन टाइम ताईं कंहिंखे बि कुझु न मिलियो आहे। ऐं महिरबानी करे असांजा रस्ता बहाल कयो ताकी असांजा केतिरा ई नंढड़ा ॿार ऐं जेके पोड़ा माण्हू आहिनि उहे गुज़ारे विया आहिनि। छो त असां वटि का एमरजेंसी जी सहूलियत आहे, न ई काई मेडिकल या मेडिसन ॾिनो वञे थो। उन्हनि खे ॿाहिरि ॾेखारण लाइ असां वटि न का गाॾी आहे, न ई को रस्ता बहाल। असांखे ॾिसो 2 महीना 1.5 महीनो थियो आहे, हीउ पाणी नेकाल न थियो, रोड रस्ता बहाल नथा थियनि। हिते ग़रीब माण्हू जेके बीमार आहिनि मरी वञनि था। बाबा रोड रस्ता बहाल थींदा, को लाड़काणो, को हैदराबाद, को कराची खणी वञनि। ग़रीब हिते सड़नि था उसन में। मुख्तियारकार अचे ई नथो, कंहिं ग़रीब सां मिले ई नथो। ॾिसो मुख्तियारकार खे वञी अले किथे वञी वेही रहे थो, उते राति जो टाइम अले किथे फंड हलाए हलियो थो वञे, ग़रीबनि खे मिले ई नथो। ग़रीब उसन ते वेठा आहिनि, न उन्हनि खे टेंट आहे, न उन्हनि खे राशन मिले थो, न का शइ मिले थो। उन्हनि जा वतन कार्ड जेके इन बेनज़ीर पैसा आहिनि उहे बि नथा मिलनि उन्हनि खे। हीअ ग़रीब तड़प काॾे वञनि? ग़रीब हिकु त ॿोॾ उन्हनि खे तबाह कयो आहे, ॿियो उन्हनि खे का शइ आहे ई न हिते, काॾे वञनि? MP असां खां वोट वठी वञे थो, उहो ज़ाहिर ई न आहे। अलाए काॾे थो वञे, अचे ई नथो। DC त अचे ई नथो। DC अलाए छाजे करे उन कुर्सी पोइ कुर्सी खां लह न, छो वेठो आहे कुर्सी सीट में वेठो आहे, लही पओ कुर्सी खां। ॿियो को ग़रीब वेहे त उहो ॾिस मुख्तियार अॻे बि पियूं उनजो मुख्तियारकार हुयो 2010 में, उन्हनि बंगला ठाहिया आहिनि। हाणे वरी हे बोर्ड ॾिसो त 2022 में हे वरी पुट अथसि मुख्तियारकार, इहो पैसा खाई इहो हे जुदा वरी बंगला ठाहे थो, ग़रीबनि सां मिले ई नथो। असांजी GM सैद रहबर आहे। जीअं त हिन बोर्ड खे 2 महीना थी विया आहिनि, 2 महीननि खां वठी असांजा रोड रस्ता बिल्कुलु बंदि लॻा पिया आहिनि, काॾे बि माण्हू नथो वञी सघे। रोज़ हिते 7 खां 8 माण्हू रोज़ मासूम बच्चा वॾड़ा रोज़ मरनि था। रोड रस्ता असांजा नथा खोलिया वञनि, न असांजी का मदद कई थी वञे। CM साहिब खे खैरपुर नाथन शाह नज़र अचे थो, छा गड़ीखेरो हिननि खे नज़र नथो अचे? गड़ीखेरे जा जेके हिते अवाम वेठा आहिनि जेकाबाद खे नज़र अचे थो, ॿियो कई इलाइक़ा उनखे नज़र अचनि था, गड़ीखेरो उनखे नज़र थो अचे। हिते छा माण्हू न आहिनि वेठा, जानवर वेठा आहिनि छा? हिते अची ॾिसो रोज़ हेलीकॉप्टर ते अची घुमनि था, ॾिसनि था। हिते टेंटनि में माण्हू वेठा आहिनि, इहे नज़र कंहिंखे बि नथा अचनि। आर्मी वारा ॿिए हंधि वञनि था, उन्हनि जी वाहिर कनि था। आर्मी वारनि खे बि अपील आहे त हिते बि अचो, हिते ई मज़लूमनि जी मदद कयो, वाहिर कयो। मुख्तियारकार गड़ीखेरो आहे किथे? कंहिंखे को नज़र अचे थो? मुख्तियारकार गड़ीखेरो कंहिं ॾिठो आहे? कंहिंखे बि न ॾिठो आहे। 2010 में उनजो पीउ हिते जेको आहे हुयो मुख्तियारकार, उन करोड़ रुपया हितां खाधा जेको आहे। 2022 में जॾहिं हाणे बोॾ
आई आहे उनजो वरी पुटु आहे मुख़्तियार कार उन 30 खां 50 लख रुपया ॾेई करे उनखे हिते मुख़्तियार कार खे रखायो आहे। अॼुकल्ह महांगाई उरूज ते थींदी वञे थी, महांगाई ते कंट्रोल न आहे। हे बोतलनि जा रेट मां तव्हांजे अॻियां खणी आयो आहियां। कल्ह जेको रेट हुयो 1300 रुपया, अॼु रेट आहे मुंहिंजो 1400 रुपया। नंढी बोतल 20 रुपये वारी 40 रुपया, पाणी वारी 20 रुपया, उहा 30 रुपया, 70 रुपये वारी लीटर वारी बोतल उहा 100 रुपयो थी वई आहे। हे महांगाई ते कंट्रोल केरु कंदो? हे मज़लूम आम वीचारी काॾे वेंदी? हिन जी सार केरु लहंदो आख़िर? MP आहे किथे? MP वोट वठण पे माल पहिरें पए थो अची। हिन टाइम किथे आहे? हिन टाइम त वायर कर न हिननि जी। अची हिन टाइम साल हितां आयो आहे, 2 चकर आयो आहे, तोखे नज़र न आया आहिनि छा खीमा? हे मासूम बचड़ा तोखे नज़र न आया आहिनि छा? तुंहिंजा ई मासूम बचड़ा हूंदा, तुंहिंजे बि नियाणियूं हूंदियूं, हे हिननि जूं बि नियाणियूं आहिनि जेके रोड रस्तनि ते वेठियूं आहिनि। हिननि जी का वायर करण वारो न आहे, हिननि खे को पेशाब जी सहूलियत न आहे। जेको आहे 50 टेंट हणी वियो आहे मुख़्तियार कार, 50 टेंट सिर्फ़ु, उहा बि 2010 वारी। हिन टाइम वारा टेंट किथे आहिनि? हिन टाइम वारा टेंट किथे आहिनि जेके असां पुछा था कयूं तव्हां कोई असांखे ॿुधायो? हिन टाइम वारा टेंट किथे आहिनि? हे सिर्फ़ु 50 2010 वारा आहिनि। जेको आहे हाणे वारा नवां टेंट आहिनि उहे किथे आहिनि? उहे ग़रीबनि खे ॾेई करे उन्हनि खे रहायो वञे महफ़ूज़ हंधनि ते, पंहिंजे स्कूलनि में वेठा आहिनि वीचारा, खेमनि में वेठा आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे हर ग़रीब खे 2 महीननि जो राशन ॾिनो वञे ताकी उहो पंहिंजे घरनि में वञी वेही सघनि ऐं उन्हनि खे तंबू खीमा मच्छरदानियूं उहे ॾिनियूं वञनि। उन्हनि खे जेको आहे त उहा सहूलियत ॾिनी वञे की पंहिंजे घर मोकिलियो वञे। जंहिंजा घर ड्रथल आहिनि, जंहिंजा घर ड्रथल आहिनि, असां बि उहा बि चऊं था जेको उन्हनि खे घर बि ठाराए ॾिना वञनि। फ़िलहाल हिननि खे 2 महीननि जो राशन ॾेई हिननि खे टेंट ॾेई करे हुननि खे महफ़ूज़ कयो वञे। एहतिजाज में शामिल शिरका जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त मुख़्तियार कार गड़ी खेरो मुकमिल तौर ते जेको आहे इन तबाही जो ज़िम्मेवार आहे ऐं हू जेको आहे आयल जेको आहे फंडनि में वॾी खुर्दबुद करे रहियो आहे। 2010 जी ॿोॾ वारा खेमा हणी ऐं जेको आहे पंहिंजे हुक्मराननि खे जेको आहे ख़ुशि करे रहियो आहे, जॾहिं त हिन महिल जेको फंड आयो आहे त उहो किथे आहे? असां नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त गड़ी खेरो वाहिद शहर तालको आहे जेको पंहिंजे 9 यूसियुनि सां गॾु ॿुॾो आहे ऐं शहर अध खां मथे जेको अॼु बि पाणीअ जे हेठि बीठल आहे, जंहिंजे सबबु हिते गैस्ट्रो ऐं मलेरिया जी बीमारी तमामु घणी पखिड़िजी चुकी आहे। दवाउनि जी खोट आहे। रोज़ाना जे तइदाद में 2 खां 4 माण्हू जेको आहे सो मरी रहिया आहिनि। अॼु बि जेको आहे जाम मीरजत जे ॻोठ में हिकिड़ी नंढड़ी वेचारी तड़पी मरी जो हुनखे दवाउनि जी सहूलियत न हुई। हिननि मुतालबो कयो आहे त अहिड़े नाइल मुख़्तियार कार खे हटाए उन जी जाइ ते को ईमानदार माण्हू मुक़ररु कयो वञे ऐं ही जेकी रोड रस्ता असांजा बंदि कया विया आहिनि 2 महीननि खां वठी, असां किथे पहुची कोन था सघूं एमरजेंसी में, उन्हनि रोडनि रस्तनि खे बहाल कयो वञे। कैमरामैन जयराम दास सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गड़ी खेरो।